सब्सक्राइब कयो घंटी जे बटन खे दबायो। नाज़रीन नवंदर मां खे ताज़ा तरीन ख़बर ॾींदा आहियूं त नवंदर सेप्को पूरी सब डिवीज़न सेप्को नवंदर ठेकेदारनि हवाले बाज़ारियुनि खां मालूमात थी आहे त हर ट्रांसफार्मर ते सेप्को नवंदर पारां एजेंट मुक़ररु रेट 50,000 खां 1 लख रुपया। तफ़सील मुताबिक़ नवंदर सेप्को पारां सब डिवीज़न नवंदर जा समूरा फीडर ठेकेदारनि जे हवाले हर ट्रांसफार्मर ते एजेंट मुक़ररु। हर ट्रांसफार्मर ते 50,000 खां लख ताईं एजेंट जी मार्फत वसूली थिए पई। जंहिं ट्रांसफार्मर तां पैसनि जी वसूली नथी थिए उन्हनि ट्रांसफार्मर ते बकाया ॼाणे उन्हनि ट्रांसफार्मर जी बिजली सप्लाई बंदि कई वञे थी। बिजली चोरी जो पुरावा करण लाइ बिजली सार्फिन खे डिटेक्शन बिल मोकिले बिजली चोरी करण ते मजबूर कयो थो वञे। को बि तदारक कोन मिलियल ॼाण मुताबिक़ 1 साल पहिरियां एक्सिन लाड़काना बिजली चोरी खे रोकण लाइ नवंदर सिटी जा कुझु इलाइक़ा केबल सिस्टम कराए बिजली चोरी करण खां बचाई हुई, पर अफ़सोस जो एक्सिन लाड़काना बदिली थियण खां पोइ नओं एक्सिन लाड़काना ईंदे ई नवंदरो करप्ट सेप्को एसडीओ करप्ट लाइनमैन नवंदरो में ॿीहर करप्शन जी बाज़ार गरम कंदे एजेंट मुक़ररु करे छॾिया। बिजली सार्फिन परेशान, आला अख़्तियारनि खां तदारक जी अपील। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काना। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब कयो।